दौलतपुर सफ़न में आबादकारनि पारां आबपाशी इंजीनियर जी बदिली ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाज कयो वियो। अयाज़ पीरज़ादो, अब्बास उनड़, मिठल ओठो, वाजिद राहू ऐं ॿियनि चयो त ईमानदार ऐं पुछड़ी ताईं पाणी पहुचाईंदड़ इंजीनियर तारिक केहर खे माफ़िया 1 महीने अंदरि बदिली कराए छॾियो। अॼु जेको ही पुरअमन एहतजाज थी रहियो आहे, अॼु ही लुंडकी मैनर जे आहे नंढनि आबादकारनि जो जेको मुआशी क़तलेआम हिकिड़ो सालनि खां थींदो पियो अचे, उन जो जमहूरी ऐं क़ानूनी अंदाज़ सां जेको एहतजाज थी रहियो आहे, उन जो मेन नुक़्तो असांजो इहो आहे त जेको मोरो सब डिवीज़न आबपाशी खाते जे हिकिड़ो बाईमानदार ऐं हिकिड़ो हॾॾोखी जेको असांजो ऑफिसर हुयो तारिक केहर साहब खे, जंहिंखे 21/8/2020 ते बिना जवाज़ जे उनखे नंढनि आबादकारनि जे हॾॾोखी हुजण जे नाते सां जेको बदिली कयो आहे। असां पुरअमन हज़ारे आबादकार इहो मुतालबो था कयूं त उन्हनि खे उन जे बदिली वापसि वराई वञे। इंजीनियर तारिक केहर जेको रोहड़ी मोरो डिवीज़न ते असांजो इंजीनियर हुयो, उन जी बदिलीअ जे ख़िलाफ़ आहे। असां चाहियूं था उनखे असांजी लुंडकी माइनर ते वापसि कयो। हुननि चयो त पुछड़ी जा आबादकार वरी पाणीअ लाइ परेशान आहिनि। मुंड जा आबादकार पाणी चोरी कनि पिया। अॻवाननि मुतालबो कयो त ईमानदार आबपाशी इंजीनियर तारिक केहर खे वापसि रोहड़ी डिवीज़न मोरो ते मुक़ररु कयो वञे, जीअं पुछड़ीअ ताईं पाणी पहुची सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।